नाज़िन शाहपुर चाकर वेझो जमड़ाऊ केनाल में बुॾी वियल नींगर जो लाश हथ अची वियो आहे। संदसि अमण ऐं भेण जी ॻोल्हा जारी आहे। हुन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मराठी जो रिपोर्टर नादर बड़दी। जी नादिर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं सांगड़ भरिसां खडड़ो जे जमड़ाऊ केनाल में मुड़ुस खां नाराज़ थी वाह में टिपो ॾींदड़ औरत ऐं ॿिनि ॿारनि जी 24 कलाक ॻोल्हा बाद शहर वारनि जो निंगर यामीन ख़ासकिल जो लाश मक़ामी शोबनि जे मदद सां हथ कयो वियो आहे। औरत ऐं ॿारनि जी लाश जी ॻोल्हा जे जारी आहे। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं सांगड़ भरिसां खडड़ो जे 65 मील जमड़ाऊ न्यू पुल वटि ज़ाल पंहिंजे मुड़ुस खां नाराज़ थी पंहिंजे ॿिनि ॿारनि समेत जमड़ाऊ केनाल में पोइ आबदाद करे छॾियो हो, जंहिंजी जेको आहे 2 ॾींहंनि खां ॻोल्हा जारी हो। जॾहिं त अॼु जेको आहे चइनि वारनि जो जेको आहे कोठी आमिन जो जेको आहे उहो लाश हथ आयो आहे। जॾहिं त हेॾां ॿार जो लाश पहुचण ते जेको आहे इलाइक़े में जेको आहे उहो जेको आहे सोग वारो माहौल छाइल आहे। जी ठीकु आहे नादिर, अपडेट करण लाइ अव्हांजी महिरबानी।